अस्सलाम वालेकुम यूट्यूब दोस्तों आवां जुमन चनी उम्मीद तव्हां खे दोस्तों अॼु ही किताब आहे हिकिड़ो सियासी पसे मंज़र में सियासी किताब आहे सियासी कॉम्प्रेस सियासत ते किताब आहे किताब ॾाढो शानदार आहे ॾाढो ज़बरदस्त किताब आहे अब्दुल ख़ालिक जुणेजे जी आत्म किताब पूरी ज़िंदगी अणपूरी जिदोजहद किताब जेके ऐं उन जे मोट में अलनवाज़ बुट साहब लिखियो आहे अणपूरी जिदोजहद अणपूरो जाइज़ो सो ही जेके कॉम्प्रेस सियासत जे पस मंज़र में किताब आहे हीअ अलनवाज़ बुट साहब आहे जंहिं माना हिन किताब खे लिखियो आहे छो त हिकु सियासत आहे जीएसंद महाज़ ख़ासि करे उनजो पस मंज़र बि आहे जीएसंद महाज़ में अब्दुल ख़ालिक जुणे जो अब्दुल वाहिद दारी सर ऐं इहो असांजो अलनवाज़ बुट आज़ाद काज़ी इहे शायदि रहिया आहिनि हिकिड़ी तारीख़ुनि जा हिकिड़े वाक़ियुनि जा हिकु हक़ीक़त जा हिकु पस मंज़र जा इहे शायदि रहिया आहिनि ऐं अब्दुल ख़ालिक जुणेजे जी आत्म किताब अॻ में उहा पढ़णी पवंदी बाद में ही किताब तव्हांखे पढ़ंदो त मज़ो ॾींदो ऐं सियासत जा हर पासा खोले सम्झाया विया आहिनि ॾाढा ज़बरदस्त किताब आहे ॾाढो शानदार किताब आहे ऐं हीअ किताब हिकु तारीख़ी दौर जो दस्तावेज़ आहे हिन जेको आहे सो मौज़ूअनि ते दोस्त कलम खयो आहे हीअ जेका अब्दुल ख़ालिक जुणेजे जेका बि लिखियो आहे उनजे पस मोट में असांजे जेको आहे अलनवाज़ बुट हिन जो जाइज़ो वरितो आहे ऐं केतिरो हक़ीक़त में ख़ालिक जुणेजो केतिरो सच ॻाल्हायो आहे केतिरो घटि ॻाल्हायो केतिरो वधीक कूड़ ॻाल्हायो आहे या सच ॻाल्हायो उन जे दस्तावेज़ शायदि आहिनि हर मामले जा हर सियासत जी उथल पुथल जा ई माना शायदि रहिया आहिनि साईं जेम्स जदोद वारे हवाले सां जीएसंद महाज़ जी सिंधी सियासत बुनियादी इंतिहाई अहम किरदारु रहियो आहे जेतोणीकि जीएसंद महाज़ जी अमली जदोजहद 1976 खां शुरू थिए थी जॾहिं सैद जे ॾिसियल हिकमत अमली जी रोशनी में अब्दुल वाहिद दारी सर जी सरबाई में जदोजहद शुरूआति कई वई पर उन जदोजहद जी तारीख़ तसलसल पंहिंजो पस मंज़र मौजूदु हो उन जदोजहद न रुॻो फ़िक्री तरीक़ो तरह वॾियूं कामयाबियूं माणियूं पर अमली तरह बि अहिड़ी हैसियत हासिलु करे वरिती जो हिकु दौर हो जॾहिं जीएसंद महाज़ पारां महाज़ पीपी जहिड़ी जमात जो मुतबादिल तौरु कयो वेंदो हो ऐं अमली तौरु उहो हाल हो जो इलेक्शन दौर में मुख़्तलिफ़ तकनि में केतिरनि उम्मीदवार ज़ाती हैसियत में ताउन हासिलु करण लाइ जीएसंद महाज़ जी क्या राब्तो कयो अब्दुल वाहिद दारी जी अॻवानी खां अॻु जीएसंद महाज़ जी ऑल इंडिया कांग्रेस जी इफ़्ताही दौर हैसियत हूंदी हुई जंहिंमें किन पैदा थियल मसइलनि इजलास रहिया उन में करारदादियूं पास करे सरकार खे मोकिलियूं वेंदियूं हुयूं उहो ई जीएसंद महाज़ अब्दुल वाहिद दारी पातोदारी सां जेका पंहिंजे सहकारी टीम जोड़ी उन जेका ॾींहुं राति मुख़्तलिफ़ तरीक़नि वारी अलांगी जदोजहद कई उन जदोजहद करे ई जीएसंद महाज़ खे सिंधी अवामी जमायत वारो मुक़ाम मिलियो दोस्तों हीअ दस्तावेज़ जो टुकड़ो हुयो जेको मां तव्हां ॾाढो पेश कयो ॾाढो शानदार किताबु आहे ऐं माना जेके दौर जी तव्हां 1976 70 खां वठी कॉम्प्रेस सियासत खां सम्झणु था चाहियो त हीअ किताबु अब्दुल ख़ालिक जुणे जी आत्म किताब तव्हांखे माना पढ़णो पवंदो छो त माना इहो अधूरो रहंदो हीअ किताबु माना अधूरो आहे तव्हां जेको पढ़ंदो इहो अधूरो आहे सो मुंहिंजी इहा राय आहे त किताबु ॾाढो ज़बरदस्त आहे पढ़णु सांढणु ऐं रखणु जहिड़ो आहे दोस्तों ये आहे त ऑटोबायोग्राफी ऐं बायोग्राफी जेका आहे सो इन ॿुधाईंदो हलां त जेको शख़्स आत्म कथा लिखे थो ऑटोबायोग्राफी या बायोग्राफी जेको शख़्स आत्म लिखे थो उहो भरवसे जोॻो मवादु आहे जेको शख़्स सवानी हयात लिखे थो उहो भरवसे जोॻो मवादु आहे दलीलनि दलालनि खां पोइ उन नतीजे ते पहुचबो हो त पंहिंजे पाण लिखण वारो मवादु भरोसे जोॻो ज़रूरु आहे पर उन जी सदाकत साॻिए दौर बाबति ॿियनि अहम असर कलमकार मवाद सां जी भेटा करण बि ज़रूरी आहे छाकाणि वॾी अक्सर में पंहिंजा ऐब लिकाइण ऐं पंहिंजे पाण सिधी न त अणसिधी तरह सनागोई करण जो मर्ज़ु घर करे वियल आहे उन करे ॿिए तरफ़ तस्दीक थियण वारो अमल ज़रूरी आहे उन राय जी रोशनी में मूं ज़रूरी सम्झो सिंध जी क़ौमी सियासत वारे इंतिहाई अहम दौर बाबति लिखियल मवाद जी छंड छाण साॻिए दौर जो ॿियो को अॻवान करे ऐं उन दौर में अब्दुल वाहिद दारी सर खां सभ खां घणो जाखुंदड़ ऐं क़ुर्बानी ॾींदड़ मोहतरम अलनवाज़ बुट ई हुयो जंहिं पंहिंजे धार कुवत सिंध पोइ संगत हक़ीक़ी माना में जीएसंद महाज़ खे मज़बूत ऐं मुस्तहकम करण लाइ कमु आहे उन करे खेसि गुज़ारिश कई त वई त पाण उन किताबु जाइज़ो लिखी असुलु हक़ीक़त अवाम अॻियो हाणे अहिड़ी रीति मवादु तयारु थियो हीअ किताबु न रुॻो जीएसंद महाज़ जी सियासी जो जाइज़ो आहे पर हिन मवाद जे मुताले मां उहो पिणु अंदाज़ो थी थो सिंध अंदरि पीपी जी मुदे मुक़ाबले उभरंदड़ अवामी तवकुल हासिलु कंदड़ हिकु सियासी कुवत मुखालिफ़ कीअं न अंदरां ऐं अंदरां पंहिंजो पाण खां खाट हणाए विहारे छॾियो हीअ मवाद पढ़ण सां उमेद त क़ौमी सियासत सां दिलि रखंदड़ दोस्तनि खे उन दौर बाबति हक़ीक़त मालूम मिलंदी दोस्तो हीअ लफ़्ज़ हुया जेके मूं किताब में चूंड पेश कया
दोस्तों हिकिड़ी अब्दुल खालिक जुणे ते तनक़ीद हुई जेका तव्हां आतम किताब पंहिंजी छपिराई पूरी ज़िंदगी अणपूरी जदोजहद उहो तव्हां आइसर साहब जे दौर में छपिरायो आहे त जीअं उहे वेंदा शायदि हुया जब अलिवाद बुट बि इन दौर जो शायदि रहियो आहे ऐं अब्दुल खालिक जुणे जी आतम कथा ते भरपूर तनक़ीद सुठी तनक़ीद ऐं जाइज़ तनक़ीद अलिवाद बुट कई आहे। मां किताब ॿई पढ़िया आहिनि, ॿई किताबनि में ज़बरदस्तु आहे, वॾी तारीख़ी ॼाण आहे, घणो कुझु आहे किताब में, मां 5-6 मिंट में नथो ॿुधाए सघां। ऐं इहा ई अब्दुल खालिक जुणे जी हिकिड़ी माना हिकिड़ो चैप्टर छपियो आहे ऐं इहो आइसर साहब जे फौत थियण खां पोइ छपियो। दोस्त यार आहे अॻ में छपे आहे। किताबु ॾाढो भलो आहे, किताब ॾिसजे त किताबु महांगो बि आहे ऐं अगरि तव्हांखे किताब खपे त सिंध जे नंढे नंढे स्टॉलनि ते 400-450 रुपए ते तव्हांखे मिली वेंदो। वधीक केतिरो ई घणो वीडियो वॾी थी वई आहे ऐं हिन किताब ते ॻाल्हाइण लाइ घणी दिलि थी चए पर बसि वधीक मां नथो ॻाल्हाइणु चाहियां, एतिरो ई ॻाल्हाईंदुसि। तव्हांखे वीडियो लाइक कमेंट शेयर करण जो अर्ज़ु कजे थो। थैंक्यू दोस्तों।